दानव देव फनिंद अपारा, दानव देव फनिंद अपारा। गंधर्व जछ रचे शुभ चारा, गंधर्व जछ रचे शुभ चारा। दानव देव फनिंद अपारा। भूत भविख भवान कहानी, भूत भविख भवान कहानी। गट गट के पट पट की जानी, गट गट के पट पट की जानी। तात मात जिह जात न पाता, एक रंग काहू लहराता, एक रंग काहू लहराता। दानव देव फनिंद अपारा। सर्व ज्योत के बीच समाना, सर्व ज्योत के बीच समाना। सबहु सर्ब ठौर पहचाना, सबहु सर्ब ठौर पहचाना। दानव देव फनिंद अपारा। गंधर्व जछ रचे शुभ चारा, गंधर्व जछ रचे शुभ चारा। दानव देव फनिंद अपारा। दानव देव फनिंद अपारा। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। इन शिव महापुराण जी कथा में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। भगवान शिव जी स्तुति आहे। दानव देव फनिंद अपारा। दानव भी जंहिंखे मञींदा आहिनि ऐं देव भी जंहिंखे मञींदा आहिनि, छो त सभु उन जा ई पैदा कयल आहिनि। गंधर्व यक्ष सभु उन जा ई आहिनि ऐं उहो अंतर्यामी आहे भगवान शिव, जंहिंजी असां कथा ॿुधी रहिया आहियूं। हू समदर्शी आहे, उन जे लाइ देव दानव ॿई बराबरि आहिनि। तो उन भगवान शिव जी कथा श्री शिव महापुराण पूर्वार्ध हली रहियो आहे। प्रथम भाग अध हिन साल, अध मथे साल। त उन में पहिरीं संहिता ॿुधीसीं असां। कहिड़ी हुई? सतन संहिताऊं मां 2 संहिताऊं असां हींअर खयूं आहिनि। विद्येश्वर संहिता, ॿी हुई रुद्र संहिता,
उन ॿी संहिता जे अंतर्गत खंड आहिनि अलॻि अलॻि। रुद्र माना शिव जो ई नालो अथव, त हिन में शिव जो ई सॼो वर्णन आहे ऐं शिव जे परिवार जो वर्णन। त पहिरियों खंड सृष्टि खंड, सृष्टि कीअं ठही, कहिड़ा कहिड़ा पहिरीं आया। पोइ सती खंड, सतीअ जो वर्णन, सतीअ जी कथा। टियों पार्वती खंड, इहो असां ॿुधोसीं। हाणे अॼु वरी चौथों खंड कुमार खंड, जंहिंमें ॿारनि जो वर्णन, शिव जे संतान जो वर्णन। ॿ पुट जेके आहिनि शिव जा, कार्तिकेय ऐं गणेश। इन्हनि कथाउनि खे केवल ॿुधण मात्र सां बि माण्हू पवित्र थो थी वञे, मन मां द्वेष क्लेश ऐं कलयुग वारो जेको असर आहे उहो निकिरी थो वञे केवल ॿुधण सां। जेके माण्हू कथाऊं नथा ॿुधनि उहे ई उन्हनि ते कलयुग जो असर रहे थो। त अचो कथा में प्रवेश कयूं। चौथों खंड आहे कुमार खंड। कल असां ॿुधोसीं भॻवान शिव जी शादी थी पार्वतीअ सां। तंहिंखां पोइ इहो थियो, ॿई आया पंहिंजे घर कैलाश ते, देवताऊं खे हलिया विया पंहिंजे पंहिंजे घर। हाणे हिननि जो विहार शुरू थियो, घुमण फिरण शुरू थियो, हनीमून शुरू थियो। सामान्य जीवन जो हनीमून महीनो, मतलब आकर्षण प्रेम प्यार पाण में महीनो या साल, पर भगवान शिव के 1000 साल थी विया, हुन जो प्रेम घटिजे ही न। ऐं जेको वर्णन आहे उन्हनि जो विहार, रति विहार जो वर्णन, त हैरानी थींदी आहे कि भगवान इनखे चऊं या न चऊं। अलॻि अलॻि जेके काम जा आसन, शिव जी खोज, त ॾाढो श्रृंगार जो वर्णन आहे, विस्तार आहे। 1000 साल थी वञण खां पोइ बि शिव जो अञा तेज कोन निकितो हो, तेज स्खलित कोन थियो हो, केवल विहार विहार पिया कनि, घुमनि पिया। हिन सभी देवताऊं परेशान तारकासुर मां कि उनखे मारींदो शिव जो पुट, ऐं तारकासुर स्वर्ग ते शासन करे रहियो आहे। देवताऊं फ़क़ीर थी वीचारा भिटकनि पिया, त रुअंदा रुअंदा ब्रह्मा ॾे विया। ब्रह्मा चई भाई मां चयोमांव शिव जो पुट उनखे मारींदो, त शिव जी शादी त कराईमांव न, मां ॿियो छा कयां। त देवताऊं चयो ये कनि छा पिया था, पुट छो नथो थिए, संतान छो नथी थिए। त ब्रह्मा चई साल विष्णुअ खां था सलाह वठूं। विष्णु वटि आया, विष्णु भगवान खे चवंसि था हलूंसि भला कैलाश ते हलूं पाण, ॿियो कुझु न, बसि पाण पंहिंजी समस्या ॿुधाईंदासीं शिव खे कि साईं तारकासुर ॾाढो तंग कयो। विष्णु चए थो कंहिंजी रति क्रिया भंग करण पाप आहे, के प्रेम में हुजे, कोई जोड़ो प्रेम में हुजे, उनखे डिस्टर्ब करण पाप आहे, इहो ठीकु न आहे। चुप करे वेठा हुजो, सभु कम समय ते थींदो आहे, समय अचण ते ई सभु कम थींदो आहे। पोइ विष्णु भगवान उन्हनि खे मिसालूं ॾिनियूं कि जिन जिन कंहिंजे में डिस्टर्ब कयो उनजी कहिड़ी कहिड़ी गति थी। दुर्वासा ऋषिअ खे पत्नीअ जो विछोड़ो सहन करणो पियो, बृहस्पतिअ खां उनजी ज़ाल विछड़ी वई। इन्हनि इहो सभु कमु कयो हो, कंहिंजे में डिस्टर्ब करणु, पति पत्नीअ जो भंग करणु, रस भंग करणु। गौतम ऋषिअ कयो, हरिश्चंद्र, अजामिल। हाणे छा तव्हांखे इहो मां कथाऊं बि ॿुधायां कि कंहिं कंहिं छा छा कयो। बसि इन्हनि जो वर्णन आहे, इन्हनि कथाउनि जो विसार ॾियण लाइ विष्णु भगवान ॿुधायूं आहिनि।
तो देवताऊं चुप थी विया। पर वरी ईअं थियण लॻो जो भगवान शिव ऐं पार्वती कैलाश जे एरिया में हिकु गुफा में हली विया। ॿाहिरि गणनि खे बीहारे विया कि तव्हां संभाल कजो कैलाश जी, असां अंदरि। त उन्हनि जो प्रेम प्यार उन सां धरती तक बि, छो त प्रेम में ॾाढी वॾी शक्ति थींदी अथव। जीअं गुरुत्वाकर्षण शक्ति थींदी आहे, तीअं प्रेम अगरि ॿिनि ॼणनि जो सचो प्रेम हुजे त जॾहिं मिलंदा आहिनि त उन में वॾी शक्ति थींदी आहे। उन शक्तिअ सां उहो धरती बि भार न पई संभाले सघे। त वरी देवताऊं घबराइण लॻा, ब्रह्मा वटि विया, विष्णु ॾे विया। विष्णु खे चयूं तव्हां चयो धीरज करे वियो, वेठा आहियूं त हाणे धरती ख़तमु थियण वारी आहे, हाणे त हलणो ई पवंदो कैलाश ते। तॾहिं विष्णु जी हलो, हाणे लॻे थो हलणु खपे। कैलाश ते आया, गणनि खां पुछनि भगवान शिव किथे आहे। गण चवनि था असांखे त आज्ञा करे विया आहिनि कि तव्हां कैलाश जी रक्षा कयो ऐं पाण गुफा जे अंदरि आहिनि। त विष्णु जी हलो पाण उस्तति था कयूंसि शिव जी। सो सभई मिली करे भगवान शिव जी उस्तति आराधना कनि था, जो असां बि कयूं। बचपन में हिकु भॼन गाईंदा हुआसीं, असां नंढा हुआसीं, चुप कयूं। शिव बम बम भोलेनाथ महादेव, शिव शंकर त भंडारिया, शिव शंकर भोलेनाथ महादेव, शिव शंकर त भंडारिया। तेरे लोकिया जो ना
भगवान शिव त पार्वतीअ सां गॾु रती क्रिया में रत हो। आवाज ॿुधी उथियो, आवाज ॿुधी ॿाहिरि अची वियो भगवान शिव ऐं ओॾी महिल शिव पुराण ॿुधाए थो शिव जो तेज स्खलित थी वियो। देवताउनि खां पुछे थो छा आहे? देवताऊं चवनि था अग्नि देवता खे इशारो कयो वियो कि इहो जेको तेज किरियो आहे इहो तूं ग्रहण कर। अग्नि कबूतर जो रूप धारण करे वो तेज ग्रहण कयो। हाणे कुछ चवनि जेसिताईं पार्वती ॿाहिरि निकिरी आई ऐं ॾाढो क्रोध में भरिजी देवताउनि खे सराप ॾिनई कि तव्हां डिस्टर्ब करण अची विया। शिव जो तेज त निकितो पर मुंहिंजे गर्भ में कोन वियो, मुंहिंजे उदर में कोन वियो, माना मां माउ न ठही सघंदसि। त मां तव्हांखे सराप थी ॾियांव, तव्हांजी संतान थींदी ई कोन। इन करे देवताउनि जा संतान बंतान आहिनि ई कोन, न विष्णुअ खे न कंहिंखे। हाणे हुन अग्नि देवता उहो तेज ग्रहण त कयो पर शिव जो वो तेज संभाले न पियो सघे। सो छा कयईं? भगवान शिव जे अॻियां वेनती कयईं कि मूंखे उपाय ॿुधायो, मां किथे तेज पियो फिटी कयां। शिव चयईंसि माघ जो महीनो ॾाढो थधो थींदो आहे, शीतल थींदो आहे। उन माघ जे महीने में हिन हिमालय जे थधे क्षेत्र में जेको अचे उहो ई वो तेज सहन करे सघे थो। जेके बिस्तरियूं अचनि विर्त रखण लाइ हिते जेके अचनि, त माघ जो महीनो आयो थधि जो, 7 ऋषियुनि जूं पत्नियूं आयूं। 7 ऋषियुनि जूं पत्नियूं अग्नि ते अग्नि रूप में प्रकट थियो। उहे 7 ऋषियूं पत्नियुनि खे ॾाढो सी पियो पए, माघ में सनानु करे जो निकितियूं त अग्नि ॾिसी करे उन जे तरफ़ वधियूं हथ सेकण जे लाइ। अरुंधति कोन अॻियां वधी, जेका वशिष्ठ जी पत्नी हुई। उनखे लॻो कुझु गड़बड़ आहे त 6 बाक़ी वयूं। 6 वयूं त अग्नीअ जे रूप में वो शिव जो तेज हुननि जे अंदरि पहुचाए छॾियो। असांजे शरीर में रोम छिद्र थींदा अथव, उन रोम छिद्रनि जे द्वारा हुन वो शिव वारो तेज सूक्ष्म रूप सां उन्हनि 6 ऋषि पत्नियुनि जे अंदरि स्थापित कयो त 6 गर्भवती थी वयूं। हाणे किथां जो तेज किथे पहुची वियो। जॾहिं घर वयूं त ऋषि उन ते नाराज़ थी विया। उन्हनि जो सभिनीनि जा घोट ऐं कढी छॾियूं कि तव्हां गर्भवती कीअं थी आहियूं, ऋषि पत्नियूं छा कनि? उन्हनि ऋषि पत्नियुनि छा कयो? हिमालय ते वञी करे उहे बि बर्दाश्त न पियो करे सघनि तेज। हिमालय शीतल थींदो आहे, हिमालय पहाड़, उते वञी करे उहो तेज कढियनि। हिमालय भी बर्दाश्त न करे सघियो, उन गंगा नदीअ में प्रवाहित करे छॾियो। पोइ गंगा नदीअ वरी किनारे ते आंदो, उते वरी 6 कृतिकाऊं आयूं। कृतिकाऊं आसमान में नक्षत्र थींदा आहिनि, उहे आयूं न। उहो छा थियो, उहे 6 मिली करे 6 टुकड़ा मिली गंगा जी जेको किनारे ते छॾियो, उते ॿार उहो ठही वियो। उहो थियो स्कंद, भगवान शिव जो पुटु ॿार उन गंगा नदीअ जे किनारे ते थियो, 6 मुखनि वारो। छो त 6 स्त्रियुनि जे गर्भ मां निकितो हो। उहे 6 कृतिकाऊं आयूं, उन्हनि ॾिठो केॾो प्यारो ॿार आहे। उन्हनि 6 स्त्रियुनि उन ॿार खे खयो ऐं पाण सां गॾु पंहिंजे लोक में वठी वयूं। उहे पालण लॻियूं उन ॿार खे, शिव जे पुट खे। हाणे उनखे ख़बर न कि कंहिंजो पुटु आहे ऐं उते पलिजे पियो। पोइ हिकु ॾींहुं विश्वामित्र उतां लंघियो। विश्वामित्र खे ॾिसी करे उहो कुमार कार्तिकेय स्कंद चयसि तो, हे ऋषिवर, मूंखे जणियो पायो।
छो त हर सनातन धर्म जे ॿार खे जणियो पाइण ज़रूरी आहे, एॾो आवश्यक आहे इहो। तेसिताईं न उहो ब्राह्मण थी सघंदो, न क्षत्रिय, न वैश्य। जणियो पाइण या निशानी आहे कि तूं हिंदू आहीं। त विश्वामित्र चयसि तो मां ब्राह्मण कोन आहियां। ओॾी महिल अञा ब्राह्मण कोन हो विश्वामित्र, राजा जो पुटु हो। त ॿार चयसि तो मुंहिंजे मुखां मां निकिरी वियो आहे त तव्हां ब्राह्मण थींदा ऐं सुठा ब्राह्मण थींदा, सभु ब्राह्मण तव्हांखे पूज ऐं आदर ॾींदा। तॾहिं हुन विश्वामित्र जणियो पातो कार्तिकेय खे। हेॾां पार्वती भगवान शिव खां हिकु ॾींहुं पुछे थी कि मूंखे इहो ॿुधायो, देवताऊं अची विया हुआ उन ॾींहुं, तव्हां ॿाहिरि निकिता हुआ, तव्हांजो तेज किरियो हो, त उहो व्यर्थ त वञी नथो सघे तव्हांजो तेज। छो त बार बार शिव जो तेज स्खलित न थींदो आहे, त व्यर्थ त वियो कोन हूंदो। उनजो थियो छा? किथे संतान त उत्पन्न थी हूंदी, कुझु ॿुधाईंदा? शिव खिली करे देवताउनि खे सॾु करायो ऐं चई पतो लॻायो उनजो छा थियो। पोइ पतो पियो कि उहो कृतिकाऊं वटि पलिजे पियो थो। कृतिकाऊं हाणे नंदी जेको आहे भगवान शिव जो वाहन, नंदी ॿ अथव। माण्हू सोचींदा आहिनि जेको बैल आहे उहो ई नंदी आहे, ऐं हिकिड़ो ॿियो नंदी थी वियो आहे गणनि जो जेको अध्यक्ष आहे, भगवान जो प्रमुख गण आहे जेको। इहे ॿई अलॻि अलॻि आहिनि, बैल अलॻि आहे ऐं जेको गण आहे नंदी सो अलॻि आहे। त जेको गण हो उहो वियो पाण सां गॾु ॿिया गण वठी करे उन्हनि कृतिकाउनि खे चयईं कि तव्हांखे ख़बर आहे, हीउ जेको छोकिरो तव्हां पंहिंजो पुटु थियूं सम्झो, इहो कंहिंजो पुटु आहे? हीउ शिव जो पुटु आहे। इन जो जनम ई थियो आहे तारकासुर खे मारण जे लाइ। सो तव्हां हाणे मोह कढो, इन खे पंहिंजे घर वञण ॾियो। तॾहिं कार्तिकेय उन्हनि पंहिंजी माताउनि खे सम्झाए थो कि तव्हां मूंखे पालियो अथव, तव्हांजो हमेशह मुंहिंजो नालो ई तव्हांजे नाले ते रहंदो। कार्तिक कृतिकाउनि मां ठहियो आहे कार्तिक, तव्हां मुंहिंजूं माताऊं आहियो। पोइ उन्हनि खां विदा वठी कार्तिक भगवान आयो। सभिनी देव कैलाश पर्वत ते स्वागत रखियो वियो। कार्तिक जो सभिनी स्वागत कयो, उत्साह मनायो वियो। चारों तरफ सभु आनंदित थी विया। ॾाढनि ॾींहंनि खां पोइ ॼण ख़ुशी आई हुअनि, छो त हिकु उमेद किरण कि हाणे असांजा सुठा ॾींहं ईंदा। ऐं होॾां दैत्य जेके आहिनि उन्हनि जा बुरा ॾींहं शुरू थी विया, उहे दुखी थियण लॻा। जहिड़ी तरह बसंत जो मौसम स्टार्ट थींदो आहे त सुठनि माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे ॾाढो, पर अहिड़ा बि माण्हू थींदा आहिनि बसंत शुरू थींदो आहे त क्रोध करणु उहे शुरू कंदा आहिनि। बसंत ईंदो आहे उन्हनि जी दुष्टता प्रकट थींदी आहे। न त बसंत में त माण्हू सभु रंजिश वंजिश भुलाए करे प्रसन्नता वधाए न पंहिंजी, पर अहिड़ा बि माण्हू थींदा आहिनि जिन खे बसंत कोन वणंदो आहे। ॾाढनि खे शिव कथा सुठी लॻंदी आहे, शिव कथा जो ॿुधी करे ई प्रसन्नता ईंदी अथनि कि हाणे शिव कथा थींदी असां ॿुधंदासीं। पर ॾाढनि खे इहा सूचना ॿुधी करे ई बुखार चढ़ी वेंदो आहे। अलाए छो त हाणे धर्म अधर्म जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं असां त हुन में आहियूं अधर्म वारे पक्ष में, त असांखे त बुराई ॾिसणी पवंदी। तीअं दैत्य दुखी थियण लॻा कार्तिक जे अचण सां। देवताऊं ख़ुशि, पर दैत्य दुखी रहण लॻा कि हाणे अलाए छा थींदो। पर तारकासुर चए थो चिंता न कयो, असां बि शक्तिशाली आहियूं, असां बि बलशाली आहियूं, काई ॻाल्हि कान्हे। हाणे कार्तिक पंहिंजे घर में आयो, पीउ सां मिलियो, पीउ जी वंदना कयईं, उन सां गॾु वेठो शिव सां गॾु। पोइ ॿिन्हिनि जो जेको संवाद थियो आहे न, उहो हिकु ग्रंथ आहे अलॻि, स्कंद पुराण। हाणे अरिड़हनि पुराणनि में अध खां वधीक त हिननि जा ई आहिनि। शिव महापुराण,
लिंग पुराण हिननि जो, देवी भागवत पुराण हिननि जो, गणेश पुराण हिननि जो, सूर्य भी शिव जो ही अंश अथव, सूर्य पुराण ऐं स्कंद पुराण अधिकतर हिननि जा ही पुराण आहिनि। उहो भी सुठो संवाद आहे, कार्तिक ऐं शिव जो, पिता ऐं पुत्र जो संवाद। वो जेको आहे जंहिं उद्देश्य लाइ कार्तिक जो जन्म थियो हो उनजी तैयारी शुरू थी। बचपन खां कार्तिक अभ्यास कंदो रहंदो हो लड़ाई जो। भालो खणी करे पहाड़ तक हिकिड़ो क्रोंच पर्वत हो, उनखे टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं ऐं ॿ टे ॿिया राक्षस मारियईं। बाण राक्षस हो ऐं प्रलंबासुर, उनखे भी कार्तिक मारियो। ये राक्षस ऐं परेशान कंदा हुआ ॿियनि खे। माना तैयारी पहिरीं हुई कार्तिक जी। उस समय थियो, समय पाए करे लड़ाई शुरू थी। तारकासुर जी ॾाढी विशाल सेना हुई। हेॾा कार्तिक सां गॾु विष्णु भी हो ऐं इंद्र आदि देवताऊं भी। पर हुनखे कार्तिक खे तारकासुर के वरदान हो कि उनके केवल शिव जो पुत्र ही मारे सघंदो, ॿियो कोई भी न। विष्णु अॻियां आयो लड़ाई करण लाइ, पर उहो भी न बीह सघियो। तॾहिं कार्तिक भगवान अॻियां अची करे उन दुष्ट असुर तारकासुर खे मारियो ऐं सभिनी देवताउनि कार्तिक भगवान जी जय जय मनाई ऐं गुलनि सां उन जी वर्खा कई। बोल कार्तिक स्वामी की जय। कार्तिक जो हिते वर्णन रखी करे वो गणेश भगवान जो वर्णन तो हाणे अचे कि भगवान शिव जो ॿियो पुट गणेश भगवान उन जी एंट्री थी थिए। जय
संभल जाओ चमन वालों, संभल जाओ कि आए दिन बहार के। सुनो सजना कबीर ने कहा, तुझे पुकार के। सब संभल जी वञनि, गणेश अचण वारो आहे। संभल जाओ चमन वालों, संभल जाओ कि आए बहार के। सुनो सजना, सुनो सजना। दुष्ट दलन गज बदन विनायक, दुष्ट दलन गज बदन विनायक। कष्ट विनाशक मंगलदायक, प्रथम तुम्हें सब शीश झुकाते, महिमा अति विशेष, महिमा अति विशेष। जय जय देव गणेश, जय जय देव गणेश। सर्व विघ्न विनाशाय सर्व कल्याण हेतवे पार्वती प्रिय पुत्राय गणेशाय नमो नमः। एक दफे माता पार्वती सनान कई करे ॿाहिरि नंदीअ खे विहारे वई कि कोई अंदर न अचण पाए। भगवान शिव आयो, नंदीअ रोकियंसि त शिव चयसि तो मूंखे, मां त घोट आहियां पार्वतीअ जो, मूंखे छो थो रोकी? उहो ॿियनि जे लाइ चयो अथई। शिव अंदर वियो त पार्वती सक पकाइजी वई, समझी वई कि नंदी आख़िर आहे शिव जो ई गण, उहो मुंहिंजो सेवक कान्हे, मूंखे पंहिंजो सेवक कोई पैदा करणो पवंदो। त पार्वतीअ जे अॻे उबटन लॻाईंदा हुआ, उहो उबटन लॻाए वेठी हुई, पोइ वरी उहो लाहे करे उन सां हिकु मूर्ति ठाही बालक जी, उन में प्राण विधाई त उहो ठही वियो विनायक गणेश। उनखे पहिरें ते बीहारियईंसि। उहो हो त नंढड़ो पर ॾाढो गबड़ो हो। उन पार्वती खे चयईंसि, माता तव्हां चिंता ई न कयो। पार्वती शक्ति ॾिनईंसि, मुदगल ॾिनईंसि हिकिड़ो, जंहिंसां कसरत कई वेंदी आहे। हाणे उहो नंढड़ो बालक बीह रहियो पहिरो ॾियण। भगवान शिव जीअं ई आयो त बालक रोकेसि तो, ख़बरदार तव्हां अंदर नथा वञी सघो। शिव जी केॾो क्यूट बालक आहे, तो केरु आहीं? वो चयसि तो, मां माता पार्वतीअ जो पुटु आहियां, तव्हां अंदर कोन वेंदा। त शिव खिलण लॻो, मूंखे ख़बर ई कोन्हे पार्वतीअ खे पुटु बि थी वियो। चयसि मूंखे अंदर वञण दे, मुंहिंजो घर आहे। बालक चयसि तव्हांजो घर हूंदो, कुझु बि हूंदो, मूंखे जेका आज्ञा आहे तव्हां अंदर नथा वञी सघो। वो चयसि तो, मां महादेव आहियां। बालक चयसि तो, भली तव्हां महादेव हुजो,
भली देव जा देव हुजो, भली परम देव हुजो, तव्हां अंदरि नथा वञी सघो। शिव खे गुस्सो त आयो, पर चई हिन ॿार सां छा मां वञा। शिव वेही रहियो, गणनि खे चई हिन ॿार खे हटायोसि। हाणे गण आया, हुन ॿार खे चवण लॻा, बेटे आओ आपको चॉकलेट दे। वो चयसि तो चॉकलेट रख पाण वटि, ये जेके सिंग अथई न, हिननि खां पकड़े घुमाए फिटो कंदो मैं। नंदीअ खे थो चएसि। नंदीअ जी ॾाढो बदतमीज़ ॿार आहे। जेॾी महिल थोरो दड़को ॾिनईसि त हुन ॿार बि बालक बि चयसि अच लड़ाई कयूं। वो खणी करे मुदगल लड़ाई जो शुरू थी त गणेश हिक हिक खे पटके पटके मारियो। सभु भॼंदा आया, रोअंदा शिव ॾे, साईं उहो बालक साधारण कान्हे, ख़तरनाक आहे। पोइ त ब्रह्मा विष्णु इहे बची विया, उन्हनि बि ॿार खे सम्झायो, पर हू सम्झे ई न। तॾहिं शिव क्रोध में भरिजी करे पंहिंजो त्रिशूल हलायो, उन सां उन ॿार जो सिर वटिजी वियो, कटिजी वियो, ॿार हेठि किरियो। हाणे पार्वती आवाज़ ॿुधी करे ॿाहिरि आई, ॾिठी मुंहिंजे ॿार खे मारियो अथनि, त क्रोध में भरिजी आई। क्रोध में भरिजी हाणे शक्तिअ पंहिंजो उहो रूप ॾेखारियो जेको ख़तरनाक वारो रूप आहे। घणेई हुन देवियूं पाण मां पैदा कयूं ऐं प्रलय जी स्थिति थी वई कि सभु नष्ट थी वेंदो। हाणे थोरी देरि में सभु देवताऊं घबराइजी विया कि ही छा आहे, असां इहो थोरी पिया चाहियूं कि इहो सभु थिए। सो सभु प्रार्थना करण लॻा, हे जगत जननी भवानी, हे आदि शक्ति शांत कयो। आदि अनादि अनामय, अविचल अविनाशी, अविचल अविनाशी, अमर अनंत अगोचर, अजय आनंद राशि। तॾहिं मां शक्ति भवानी चए थी, पर इहो कहिड़ो तरीक़ो आहे, हिकु ॿार सां सभु देवताऊं मिली करे मारियो था, इन करे हाणे मूंसां तव्हां लड़ाई कयो। देवताऊं चवनि था असांखे ख़बर ई कोन हुई ऐं शिव मारियो अथईंसि हिन खे। तॾहिं भाभी चए थी मैंने क्या किया, नहीं आपने कुछ नहीं किया। पार्वती भी चए थी मां छा कयो। पार्वती हिकु शर्त ते शांत थी, उहा जगत जननी, कि मुंहिंजे पुट खे जीअरो करे ॾियो। त शिव जी ठीकु आहे, घणनि खे मोकिलियईं, जंहिं प्राणीअ जो सिर मिलेव वढे खणी अचो। हिकिड़ो हाथी मिलियनि, हाथीअ जो सिर वढे करे आया। भगवान शिव उहो गणेश जे मस्तक ते लॻायो, त गणेश जो उहो स्वरूप तयारु थी वियो जेको असां ॾिसंदा आहियूं। पर पार्वती चए थी इन सां त मुंहिंजे पुट जो मज़ाक उॾंदो।
शिव चए थो न असां वरदान था ॾियूं कि तुंहिंजो पुटु प्रथम पूजनीय थींदो ऐं हाथीअ जो सिर लॻाइण सां इहो फ़ाइदो थींदो कि ॾाढो बुद्धिमान थींदो, हिन जो मस्तक ॿियनि खां वॾो थींदो, दिमाग़ हिन जो ॿियनि खां वॾो थींदो, हीउ ॾाढो बुद्धिमान थींदो। इहे वरदान मिलिया। तॾहिं भॻवान शिव वरदान ॾिनो कि गणेश चौथ ते तुंहिंजो जनमु आहे, जेको बि हर महीने गणेश चौथ रखंदो उनजो नुक़सानु कुझु कोन थींदो, फल बल त छॾियो पर सुठो ई थींदो, अच्छा अच्छा होगा। पोइ वरी पार्वतीअ शिव खे चयो ॿार वॾा थिया आहिनि त हिननि जी शादी थियणु खपे, त चई हा। त तय थियो कि जेको पृथ्वीअ जी परिक्रमा करे पहिरीं ईंदो उनजी शादी कराई वेंदी। त कार्तिक त हलियो परिक्रमा करण लाइ निकिरी वियो। गणेश भॻवान वेठो आहे, टंग ते टंग चाढ़े करे लेटियो पियो आहे। चूहो चएसि तो परिक्रमा करणी आहे पाण खे। गणेश चए थो कहिड़ी जल्दी आहे यार, ॾाढो टाइम पियो आहे पाण वटि, ॾाढो टाइम आहे। जिस टाइम आहे कार्तिकेय त निकिरी चुको आहे, उहो जॾहिं पहुची वेंदो पोइ हलणु शुरू कंदा। गणेश चए थो न हल उथ कयूं था। गणेश शिव ऐं पार्वतीअ खे विहारे करे थले ते उन्हनि खे मस्तक निवाए करे ऐं 7 परिक्रमाऊं कयूं। शिव चएसि तो बेटा हिते छा पियो तो फेरियूं पाई, तूं वञ न कॉम्पिटिशन में। गणेश चए थो मां त पृथ्वी जी परिक्रमा करे ई आयो। पार्वती चएसि थी सपने में करे आए छा, हिते ई वेठो ई असांजे साम्हूं। गणेश चए थो न तव्हां मुंहिंजा माता पिता त आहियो पर तव्हां सॼे जगत जा माता पिता आहियो। तव्हां शिव ऐं पार्वतीअ में सॼो संसार समायल आहे। तव्हां ई पुरुष ऐं प्रकृति आहियो, हेॾियूं त अनेक पृथ्वियूं तव्हां में समायल आहिनि। त तव्हांजी परिक्रमा माना सॼे ब्रह्मांड जी परिक्रमा, पृथ्वी पृथ्वियूं सभु अची वयूं हुन में। शिव जी हा ॻाल्हि त सही आहे। देवताउनि बि चयो, नारद बि, ऋषि मुनि चयो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। गणेश जी या त चओ कि सभु ग़लति आहे, सभु कूड़ आहे, शिव में कोई ब्रह्मांड कान्हे, शिव में केरु ग़लति चवंदो हिन ॻाल्हि खे। त तय थियो विश्व रूप प्रजापति हो, जीअं दक्ष प्रजापति तीअं हाणे ॿियो प्रजापति थियो विश्व रूप। उन जूं 2 कन्याऊं हुयूं, रिद्धि ऐं सिद्धि। उन सां गणेश जी शादी थी ऐं पोइ उन मां ॿार बि थिया, शुभ ऐं लाभ। उहे शुभ लाभ खेॾनि पिया त कार्तिक आयो, थकिजी पियो, चई भई पाणी वाणी पीआरियो मूंखे, त परिक्रमा करे आयो आहियां। ॾिठी नंढा ॿार पिया था खेॾनि। गणेश ॿार खे चई चाचा आयो अंकल चाचा के हरिओम चओ। कार्तिक चई मतलब? गणेश चए थो मुंहिंजी शादी बि थी वई, प्रतियोगिता त ॾाढी पुराणी ॻाल्हि हुई, उहो त मां जीते बि वरिती, शादी बि थी वई, इहे ॿार बि आहिनि, वॾा बि थिया आहिनि, हाणे इन्हनि जी सोचूं पिया था ऐं इन्हनि जी हाणे प्रतियोगिता कयूं या डायरेक्ट। कार्तिक खे ॾाढो गुस्सो आयो, ईंदो न हेॾो थकिजी करे परिक्रमा करे आयो आहे, जंहिं कम लाइ उहो त थियो ई कान। त शिव ऐं पार्वतीअ ते नाराज़ थियो, चई तव्हां मतिलबु भेदभाव कयो आहे मूंसां, मां हाणे त न रहंदुमि, हिन घर में मां न रहंदुमि। रुसी करे हलियो वियो ऐं उते ई वियो जिते उनजो निवास आहे, दक्षिण में। पोइ भॻवान शिव ऐं पार्वती मनाइण विया हुआ हुनखे, पर रूप बदिलाए करे शिव अर्जुन नालो रखियो, पार्वतीअ मल्लिका। उते वञी उते कार्तिक जो दर्शन कयनि, कार्तिक सुञाणे वरितो, उन्हनि खे पेरे पियो ऐं चईं हाणे मां हिते ई स्थान पंहिंजो ठाहे छॾियो आहे, हितां जा माण्हू मूंखे ॾाढो प्यारु कंदा आहिनि, सो तव्हां हिते मिलण मूंसां ईंदा कयो। पोइ उमास ते शिव उते वेंदो आहे, पूर्णिमा ते पार्वती उते वेंदी आहे ऐं उते हमेशह जे लाइ भॻवान शिव ऐं पार्वती ॿिन्हिनि हिकु ज्योतिर्लिंग जे रूप में उते निवास कयो आहे। उनजो नालो मल्लिकार्जुन।
अजर अमर शिव शंकर, 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 अजर अमर शिव शंकर। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग में गौरी शंकर का है वास, इसका ध्यान लगाने से ही तुरंत बढ़ जाता विश्वास। मल्लिकार्जुन पार्वती जी शिव का वाचक है अर्जुन, दोनों के एक हो जाने से बना ये शिवलिंग मल्लिकार्जुन। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग की महिमा सबसे न्यारी, इनका ध्यान लगाने से ही पुलकित होते नर नारी। पूजन इनका करने से हर पाप से मुक्ति मिल जाए, तन के कष्ट सभी मिट जाते, मन को शक्ति मिल जाए। मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की जय हो, मल्लिकार्जुन की जय हो। तो ते मल्लिकार्जुन जे रूप में भगवान शिव जो ज्योतिर्लिंग स्थापित आहे ऐं अनेक ज्योतिर्लिंग नंढा नंढा भगवान शिव जा अलग अलग जगहनि ते आहिनि, लखे आहिनि लखे। त ही हूअं त असां ज्योतिर्लिंग जी कथा अलॻि सां कंदा आहियूं, पर अॼु प्रसंग अची वियो त उनजो सिमरण थी वियो। न त इहे सभु कथाऊं त ईंदव उत्तरार्ध में। जेके कथाऊं आहिनि रोचक आहिनि न कथाऊं, शिव जा अवतार, शिव जूं लीलाऊं, भगतनि जे मथां कृपा, या ज्योतिर्लिंगनि जी कथा, शिव जा 1000 नाला, इहो सभु त पोइ आहे उत्तरार्ध में, मतिलबु मथे साल उहो असां ॿुधंदासीं। त कुमार खंड हिते पूरण थियो। तंहिंखां पोइ युद्ध खंड थो अचे, पंजो जेको आहे युद्ध खंड। जॾहिं तारकासुर मरी वियो त उनजे पुटनि, उनजा 3 पुट हुआ, तारकाक्ष, बिंदुमाली ऐं कमलाक्ष। इन्हनि ब्रह्मा जी तपस्या कई। ब्रह्मा जी तपस्या कयनि, ब्रह्मा प्रसन्न थियो, चईं वरदान घुरो। उन्हनि चयो असां कंहिंजे हथां न मरूं। त ब्रह्मा चई इहो त संभव ई कान्हे, ॿियो कुझु घुरो। उन्हनि इहो घुरियो असांखे 3 शहर खपनि, शहर नगर, हिकु सोन जो, ॿियो चांदीअ जो, टियों लोह जो। उहे धरतीअ ते न हुजनि, उहे अंतरिक्ष में आसमान में घुमंदा रहनि। जीअं बुध ग्रह, शुक्र ग्रह, तीअं असांजो हिकु अलॻि पुर हुजे, उहो सदाईं सुरक्षित हुजे, उन में कोई अंदरि अची न सघे। असां उन में निवास कंदासीं, उते कोई न अची सघे। ब्रह्मा जी बिल्कुलु कोई न अची सघंदो, पर मरंदा त ज़रूरु तव्हां, कीअं न कीअं। जॾहिं उमिरि पूरी थींदव त मरंदा। त इहो ॿुधायो कीअं मरणु पसंदि कंदा। त उन्हनि चयो जॾहिं इहे असांजा 3 पुर, 3 नगर जॾहिं हिक ई सीध में अचनि, तॾहिं हिक ई तीर सां अगरि कोई असांखे मारे त मरी सघूं। हिक तीर सां ई असांजी मृत्यु थिए 3 पुरनि जी। इहो त ॾाढो असंभव थी वियो, छो त को किथे घुमंदो, को किथे, को किथे। हिक ई तीर सां तॾहिं मरंदा जॾहिं हिक ई सीध में अचनि। त ब्रह्मा चयो तथास्तु। हाणे ये 3 पुर ठाहे करे रहण लगा। गुरु शुक्राचार्य उन्हनि खे हिकु सलाह ॾिनी, ॾाढी सुठी सलाह। इहा सलाह ॾिनई कि तव्हां खां पहिरीं जेतिरा बि असुर थी विया, उहे इन लाइ मरिया छो त उहे अधर्म ते हुआ। हींअर तव्हांखे का कमी त आहे कान, सोन जा, चांदीअ जा ऐं लोह जा तव्हांखे नगर आहिनि,
तव्हांखे सभु सुख मौजूदु आहिनि, तव्हांखे कोई मारे नथो सघे, त तव्हां ॿियो सभु चिंताऊं छॾे करे धर्म ते हलणु शुरू कयो। भॻवान जी भक्ति, न्याय, नीति, सदाचार, सुठियूं ॻाल्हियूं अपनाईंदा न त तव्हांखे कोई बि न मारे सघंदो, भॻवान बि कोन मारे सघंदव। धर्म में एॾी शक्ति थींदी आहे। सो इहो सोचे करे उन्हनि भॻवान जी भक्ति करणु शुरू कई, धर्म ते हलणु शुरू थिया। पर हुआ त असुर, इंद्र ऐं ॿिया देवताऊं वीचारा दुखी शिव वटि विया। शिव खे चयनि साईं तव्हां उनखे मारियो, राक्षसनि खे। शिव चए थो उहो कुझु ग़लति करे रहिया आहिनि छा? उहो त धर्म ते हली रहिया आहिनि। धर्म ते हलण वारे खे अगरि मां मारियां त पोइ मां बची कोन सघंदुमि, छो त धर्म मूंखां बि वॾो आहे। मां कोन मारींदुमि, आई एम सॉरी। देवताऊं हली आया वापसि, विष्णुअ ॾे विया, विष्णुअ खे निवेदन कयनि, हे कमलापति, हे ईश्वर, सुठा आहियो न तव्हां त हरि आहियो, तव्हां भगतनि जा भगत वत्सल आहियो, तव्हां कृपा कयो। विष्णुअ जी स्तुति करण लॻा। जय जय नारायण नारायण हरि हरि, तेरी लीला सबसे प्यारी न्यारी, हरि हरि, तेरी लीला सबसे प्यारी न्यारी, हरि हरि, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण। प्रभु अलख निरंजन भय भव भंजन, जन्म निरंजन दाता, जन्म निरंजन दाता, आए शरण में तेरे चरण में, शरण दे अपनी दाता, शरण दे अपनी दाता, मैं जाऊं तुझ पे वारी वारी, हरि हरि, जय जय नारायण नारायण हरि हरि, स्वामी नारायण नारायण हरि हरि, तेरी लीला सबसे प्यारी न्यारी, हरि हरि, तेरी लीला सबसे प्यारी न्यारी, हरि हरि, नारायण नारायण हरि हरि। हाणे विष्णुअ खे एॾी स्तुति करे रिझायंसि त विष्णु मञी वियो, जी मां मारींदोमान तॾहिं जॾहिं अधर्म ते हलंदा, त हिननि खां मां अधर्म कराइण जो हुकम कंदुमि। नारद खे सॾु कयो विष्णु भॻवान, चयसि नारद तूं होशियारु आहीं, हिन जी मत फेरीं थोरी, ऐं मां पंहिंजी माया मोकिलींदुमि। नारद आयो, नारद उन्हनि खे एॾो मिठे मिठे तरीक़े सां को धर्म छॾाराई, चई अरे यार छॾियो फालतू, खाओ पीओ एंजॉय कयो। जे अॼु जी विचारधारा हली रही आहे नई पीढ़ीअ में, खाओ पियो जो अच्छा लगे वो करो, जो मन में आए वो करो, धर्म वरम को छोड़ो। वामपंथ, जेको वामपंथ अॼुकल्ह हली रहियो आहे। नारद उन्हनि खे, नारद पाण सां गॾु ॿ टे वठी वियो माण्हू, उन्हनि खे चई यार ॾिस बैग त ॾिस, हिननि खे हीअ त ॾिसनि ऊची वारी वठी आया आहियूं। उन्हनि खे पीआरियईं, उन्हनि खे मज़ो अची वियो पीअण खां पोइ। चयो यार पहिरीं छो न ॿुधाई, हुन खां वधीक आनंद त हिन में आहे। नारद चई इहो ई त चवां पियो, सुरा ऐं सुंदरी। बसि हुननि खे भक्ति भक्ति छॾाराई नारद, ऐं उन्हनि खे लॻाए छॾियईं हुन में, जंहिंखे अॼुकल्ह आधुनिकता चइबो आहे।
भोगन में धर्म छॾे करे भोगन में लगी आ। ऐं पोइ धीरे 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 भगवाननि खे बि घटि वधि ॻाल्हाइण लगा। विष्णु भी कुछ नहीं है हमारे आगे, ये जलेबी चवंदियूं आहिनि, कोई कुछ नहीं है हमारे आगे, बस हम ही सब कुछ है। पोइ जॾहिं अधर्म ते अची विया, उन्हनि जा पुण्य नष्ट थी विया। अधर्मी माण्हूअ खे मारणु ॾाढो आसान आहे, छो त हू पंहिंजो पाण खे हूअं ई नष्ट करे छॾींदो आहे। अधर्म सां पंहिंजो पाण खे हू ख़ुदि ई नष्ट करे छॾींदो आहे। पोइ बाक़ी रुगो हुनखे थोरो मारणो ई हूंदो आहे। त बसि पोइ हुनजो अंत थी वियो। भॻवान उन्हनि खे मारियो। ऐं कीअं मारियो भॻवान शिव? उन लाइ बि ॾाढी मुश्किल सां भॻवान शिव चई मां हिननि खे मारियां, उन लाइ मूंखे रथ खपे ऐं तीर ऐं धनुष खपे। त विश्वकर्मा सुंदर रथ बनायो ऐं ॾाढो सुंदर तरीक़े सां भॻवान शिव उन में वेठो, धनुष ऐं तीर खणी करे। हेॾा हिननि जेके पुरव आहे हिननि जा सोन जो, लोह जो ऐं चांदीअ जो, इहे जॾहिं हिक सीध में अचनि तॾहिं शिव मारियो उन्हनि खे, पर उहो थिए न पियो। अचनि बि पिया, शिव तीर हलाए पर वरी हटी वञनि। पोइ कंहिं अची करे ॿुधायो शिव खे कि इहो गणेश पियो तो विघ्न विझेव, तव्हां गणेश जी पूजा कोन कई अथव। गणेश जी पूजा कयो, विघ्न दूर कयो, पोइ अॻिते हलो। पोइ शिव पंहिंजे पुट गणेश जी पूजा कई आहे, छो त उहो पाण वरदान ॾिनो हुयसि कि प्रथम तुंहिंजी पूजा थींदी, विघ्न हर्ता जी पूजा थींदी, त पोइ कोई विघ्न न ईंदो। गणेश जी पूजा थी, पोइ भॻवान शिव तीर हलायो, हिक ई तीर सां टई उन्हनि जा पूरा नगर नष्ट थी विया। बोल शंकर भगवान की जय। तॾहिं शिव जो नालो थियो त्रिपुरारी, त्रिपुर दहन करण वारो। हिते अॼु जी कथा खे विराम था ॾियूं। युद्ध खंड हली रहियो आहे, वरी सुभाणे मिलूं था। बोल शंकर भगवान की जय।